गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। इतने अचवन न कजो है ना, माइक बार बार हिलती बने। हाँ, दया कजो। जेता समुंद सागर नीर भरिया, तेते अवगुण हमारे, दया करो किछ मेहर उपावो, डुबंदे पत्थर तारे। भक्त भक्ति भगवंत गुरु, चतुर नाम वपुए, इनके पद वंदन किए, नाशे विघ्न ने। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, बाबा दहलियाराम साहिब की जय, बाबा वासुदेव लाल साहिब की जय, बाबा जुड़ियाराम साहिब की जय। आयुलाल सभई ताड़ी वजाए झूलेलाल। एफ शार्प माइनर। सतगुरन जी प्यारे मिठड़ी साध संगत जी, प्यार सा चो जय श्री कृष्ण, अना प्रेम सा चो जय श्री कृष्ण। अचो भाई, जेको समय भगवान ऐं संतन जे द्वारा असांखे मिलियो आहे, एक पल भी न गवायूं, प्रेम सां भाव सां मिली करे भगवान जे भक्ति में हाजिरी लगायूं, हरि नाम संकीर्तन कयो असां सां गॾु मिली करे प्रेम सां भाव सां। मेरा कोई न सहारा बिन तेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे। हे नंदलाल सावरिया मेरे, हे नंदलाल सावरिया मेरे, हे नंदलाल सावरिया मेरे, नंदलाल सावरिया मेरे। मेरा कोई न सहारा बिन तेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न
सहारा बिन तेरे, हे नंदलाल सावरिया तारुण्य सेवा प्रेम सा। हम दीनहीन संसारी, हम दीनहीन संसारी, हम दीनहीन संसारी, हाँ हम दीनहीन संसारी, एक आशा नाथ तिहारी, हाँ एक आशा नाथ तुम्हारी, सहारा बिन नंदलाल सावरिया वरी चौबाई, मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, हल्की हल्की तारुण्य सेवा प्रेम सा। जय हो। मेरे। बंधु हितकारी, तुम दीन बंधु हितकारी, तुम दीन बंधु हित, कब आओगे तुम घर मेरे, कब कब आओगे तुम घर मेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, हे नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, हे नंदलाल सावरिया मेरे, 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 मेरा कोई न सहारा बिन तेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, मेरा कोई न सहारा बिन तेरे, नंदलाल सावरिया मेरे, 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 नंदलाल सावरिया मेरे। वृंदावन बिहारी लाल की जय, सतगुरुदेव भगवान की जय। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अना सिक सां, जय श्री कृष्ण। अना प्रेम सां। जय श्री कृष्ण। ॿिनि ॾींहंनि खां भाई तव्हां निरंतर हिते भक्ति में शामिल थियो था। वैसे त हर ॾींहुं हिते भगवान जी भक्ति हली रही आहे संतनि जे शरण में, पर हे ॿ ॾींहं असांखे सुंदर अवसर मिलियो तव्हांजी सेवा करण जो। चओ हरे राम। भगवान ऐं भक्तनि जी प्यारी कथा ॿुधाइण जी हे सेवा मिली। सभिनीनि खां पहिरियों त संतनि जो हृदय सां धन्यवाद, जिन असांखे लायक समझो ऐं ये सेवा बख्शी। चरणनि में बारंबार प्रणाम ऐं वरी तव्हां संगत खे बि बारंबार प्रणाम, जो ॿिनि ॾींहंनि खां असांखे झेलियो था भाई। चओ हरे राम। है न, भगवान जी भक्ति तव्हांखे कल्ह बि ॿुधायोसीं, ये भक्ति एॾी सरल न आहे जेतिरी असां सम्झी वेठा आहियूं, पर संतनि जी कृपा सां भक्ति सरल थी वई आहे। राम नाम की लूट है, लूट सके तो
लूट अंतकाल पछताएगा जब प्राण जाएंगे। माण्हू चवंदा आहिनि भक्ति करण जी हिकिड़ी उमिरि आहे भाई, बुजुर्ग अवस्था में बुढ़ापो ईंदो त भक्ति कंदासीं। ॾाढो कठिन आहे बुढ़ापे में भक्ति करण भाई। चओ हरे राम। पेर लायक न हूंदा शायद सत्संग में वञण जे लाइ, कन शायद कथा न ॿुधी सघनि, रसना शायद भगवान जो नाम न चई सघे, अखियूं शायद संतन सतगुरनि जो दर्शन न करे सघे। ॾाढी कठिन अवस्था आहे। त भक्ति कॾहिं खां शुरू कजे ॿुधायो? जब जागो तब सवेरा। अगर अॼु मन में ख्याल अचे तो न कि भक्ति मां कॾहिं खां शुरू कयां, अॼु खां ही शुरू कर भाई, हिनमहिल ही शुरू कर, हाणे ही शुरू कर, देर न कर। सुठे कम में कॾहिं देर न कबी आहे। चवंदा आहिनि न काल करे सो आज कर, आज करे सो अब। तुरंत शुरू कर, छो जो हे मन जेको आहे ॾाढो बेईमान आहे असांजो, तुरंत बदलजी वेंदो, ख़बर न पवंदी। चओ हरे राम। इन जे लाइ भक्ति तुरंत कजे। चओ जय श्री कृष्ण। सिक सां चओ न भाई जय श्री कृष्ण, अना प्रेम सां, अना भाव सां। हा, जॾहिं जॾहिं मौको मिले भगवान जो नाम उच्चारण करण जो, बिल्कुलु उमंग उत्साह में भरजी करे भाई। हरे राम हरे राम। सभिनीनि खां उत्तम कर्म इहो ई आहे, भगवान जो भजन। हे मानुष जन्म जेको मिलियो आहे असांखे भक्ति करण जे लाइ मिलियो आहे। सचो कर्म इहो ई आहे। ॿुधंदा आहियो न भाई, सबते उत्तम हरि की कथा, नाम सुनत दर्द दुख लथा। है न? सभिनीनि खां उत्तम में उत्तम भगवान जी कथा आहे, भगवान जो नाम, भक्ति आहे सभिनीनि खां मथे। हा, उहो भक्ति असां पासीरे कंदा आहियूं, पोइ कंदासीं। हा न? तव्हांखे 10 ज़रूरी कम हूंदा न, 10 ज़रूरी कम, त तव्हां ईअं बि न कंदव कि 9 निपटाए हिकु रखे पोइ पहिरियों भक्ति करे वठूं। पहिरियों 10 ॿिया निपटाईंदासीं, उहे कम निपटाए पोइ भक्ति कंदासीं। ही सची ॻाल्हि आहे कि न? केॾा सच्चा आहियो भाई राजकोट वारा। चओ जय श्री कृष्ण। हा न भाई, हलो घटि में घटि हा त चओ था, ॿियनि जॻह हा बि न चवंदा आहिनि। भक्ति खे असां साइड कंदा आहियूं, पोइ कंदासीं। हा न? अवस्था ईंदी बुजुर्ग अवस्था त पोइ कंदासीं। कहिड़ी ख़बर भैया भगवान बुढ़ापो ही न ॾेखारे त। हा, चओ हरे राम। कहिड़ी ख़बर भाई, भक्ति करे वठूं। हिकिड़ी अम्मा वई असांजी राजकोट जी, नालो हुयो सुशीला देवी। हिते वेठी त न आहे न कोई? वेठी आहे सुशीला? हाँ, चओ हरे राम। हाँ, तो नालो मटे था वठूं भाई। मंगली बाई वो न हूंदी हिते कोई। हाँ ठीक। मंगली बाई एक बार बुजुर्ग असांजी माता वई दर्शन करण जे लाइ वृंदावन, राजकोट जी माता वृंदावन वई भगवान बढ़िया बांके बिहारी जो दर्शन करण। कारा कारा भगवान असांजा ॾिठा अथव न भाई? हाँ, अहिड़ो खणी भगवान खे कारो बणाए छॾियो अथऊं। चओ हरे राम। असांजा बढ़िया श्याम सलोना भगवान कृष्ण, तो भगवान जो दर्शन करण वई। वो बुढ़ड़ी अम्मा वेचारी जी नज़र कमजोर, भगवान ॾाढो परे हीअं हीअं करे ॾिसे, धीरे धीरे करे ॾिसे, कारो कारो कुछ तो नज़र अचे तो। पोइ हिकिड़े भाई खां पुछण लगी कि भैया भैया हे काली माता जो मंदिर आहे छा? चओ हरे राम। ऐं वो बि वरी भाई जेको हुयो राजकोट जो हुयो, हुन चई अम्मा कारी माता जो न कारे पीउ जो मंदिर आहे इहो। चओ हरे राम। यानी अहिड़ी अवस्था में असां ॾिसी बि नथा सघूं भगवान खे, केॾीमहिल दर्शन भी नथा करे सघूं। ऐं चवंदा आहियूं बुढ़ापे में भजन कंदासीं। न प्यारा, भक्ति त हिनमहिल ई कजे, तुरंत कजे। चओ जय श्री कृष्ण। कोई मन में सुठो भाव अचे तुरंत कजे। मां हे सेवा कंदुम छो, हाणे ई कर भाई। मां नाम जपींदुम छो, हाणे जप न वेही करे। मां संतन जी सेवा कंदुम ते छॾंदासीं त पोइ थी वई सेवा। तुरंत कजे, तुरंत। हाँ, कोई बुरो मन में विचार ख्याल एड़ो कोई अटपटो अचे, उनके सुभाणे लाइ छॾिजे। सुभाणे कंदासीं, वरी सुभाणे अचे, सुभाणे कंदासीं। सुठो विचार हाणे कंदासीं। चओ हरि राम। मां तव्हांखे हिकिड़ी ॾाढी सुंदर ॻाल्हि घटना ॿुधायां भक्तमाल जी जी। ॾाढी प्यारी कथा। ये कथा असांखे ॾाढी सुंदर लॻंदी आहे, ॾाढी प्यारी, ॾाढी भाव वारी कथा। कि भगवान ॾिसो पंहिंजे भक्तनि जो भाव कीअं स्वीकार कंदा आहिनि, प्रेम कीअं स्वीकार कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो भक्त हुयो भगवान जो, वृंदावन खां थोड़ो परे रहंदो। नालो हुयुसि त्रिपुरदास। छा नालो हुयुसि? त्रिपुरदास। भगवान खे ॾाढो मञींदो, ॾाढी श्रद्धा प्रभु में।
ऐं खूब पैसे वारो हुयो, धनी मानी सेठ हुयो त्रिपुरदास। सेवा कंदो, हिकिड़ो नियम हुयो, साल में हिकु दफ़ो ॾाढी सुंदर हिकिड़ी शाल ठाराईंदो भगवान लाइ थधि में, ऐं ॾाढी हुनमें सुंदर महांगी कारीगरी कराईंदो कपिड़े में, उच्चो कपिड़ो वठी करे हुनमें ऊची कारीगरी कराए बढ़िया, ऐं भगवान खे हर साल मोकिलींदो हुयो वृंदावन मंदिर में। साल इहो पक्को नियम हुयो। ॿी बि सेवा कंदो, पर इहा सेवा पक्की हुई, भई करणी आहे हर साल। उच्चो कपिड़ो वठी अचे, उनमें ऊची कारीगरी कराए, हर साल थधि खां पहिरियों मोकिले। कई सालनि ताणी नियम हलियो, कई सालनि ताणी उहो प्रेम हलंदो हलियो। धीरे 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 समय परिवर्तन थियो, गरीबी अची वई। चओ हरे राम। गरीबी अची वई। भैया थोड़ा आवाज कम करेगा, सीटी मारेगा, विसल मारेगा। हाँ, चओ जय श्री कृष्ण। धीरे 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 गरीबी अची वई, पैसनि जी कमी थी वई, ऐं थधि अचण वारी हुई। रोअण लगा कि प्रभु हर साल मां तुंहिंजे लाइ ॾाढो ऊचो कपिड़ो वठंदो आहियां, उनमें ऊची कोई कारीगरी कराईंदो आहियां, व्यवस्था कीअं कजे। घर में कुछ बर्तन पिया हुया, उहे विकिणे आया। कुछ पैसा मिलिया, उनमें महंगो कपिड़ो न पियो अचे, ॾाढो सस्तो कपिड़ो आयो, ॾाढो सस्तो कपिड़ो। उहो कपिड़ो वठी आया, पंहिंजे हथनि सां ई थोड़ी घणी जेकी कारीगरी थी उहो कयूं, छो जो पैसो न आहे। समय आयो, मोकिलणी हुई सेवा, त उन मंदिर जा कुछ सेवादारी आया, अची करे चवण लगा, त्रिपुरदास जी तव्हांजी सेवा कपिड़ो आयो आहे? चयो कपिड़ो त मां वठी आयो आहियां, पर भाई हिकिड़ी वेनती अथव, हे कपिड़ो जेको आहे भगवान जी सेवा में न लॻाइजो। हर साल तव्हां मुंहिंजी शाल जेकी आहे भगवान खे राति जो ओढ़ींदा आहियो थधि में, हा हिन बार न ओढ़जो। छो? चयो भाई बस ये वेनती स्वीकार कयो, ॾाढो सस्तो कपिड़ो आहे, कारीगरी बि ठीकु न आहे, इहो तव्हां मंदिर में ॿिए कंहिं कम में आणे वठिजो। चओ हरे राम। तव्हां ॿिए कंहिं कम में आणे वठिजो। सेवकनि चयो ठीकु आहे भाई, कपिड़ो खणी करे हली आया। थधि जो समय आयो, ध्यान सां ॿुधजो। मंदिर जा जेके पुजारी हुया, उन्हनि आरती कई भगवान जी। सेवादारनि खे चयो भाई हिकिड़ी कोई शाल कंबल खणी अचो, हिकिड़ी शाल कोई खणी आया सुठी, भगवान खे ओढ़ियूं। पर्दो लगाइनि पिया त भगवान मंदिर मां आवाज ॾिनी पुजारी खे, ओ पुजारी जी, ओ बाबा। पुजारी जी चयो जी जी प्रभु सभु ठीकु त आहे? भगवान चवनि था पुजारी जी सभु ठीकु आहे, सभु बढ़िया आहे, व्यवस्था सभु चोखी आहे, सभु बढ़िया आहे, पर मूंखे थोड़ी थधि थी लॻे। चओ हरे राम। मूंखे थोड़ी थधि थी लॻे। भगवान चवण लगा, संतन चयो ठीकु आहे प्रभु, कोई ॻाल्हि न आहे। हिकिड़े सेवक खे वरी आज्ञा ॾिनो, हिकिड़ो ॿियो बि कंबल खणी आ भाई, जल्दी वञ, शाल खणी आ, तुरंत खणी आ, ॿियो बि भगवान खे ओढ़ायूं। प्रभु चवनि था न थधि थी लॻे भाई। चओ हरे राम। पुजारी जी चयो ठीकु आहे प्रभु, कोई ॻाल्हि न आहे, ॿ टे ॿिया बि घुरायूं। ईअं कंदे कंदे तव्हां कथा पढ़ी ॾिसजो, भगवान खे 10 कंबल ओढ़ायूं। घणा? 10 पूरा ओढ़ाए करे भगवान खे चवण लगा, हाणे प्रभु ठीकु आहे? भगवान मुस्कुराए करे चवनि था न थधि थी लॻे। त पोइ संत सम्झी वेंदा आहिनि। संत चवण लगा, न प्रभु थधि त तव्हांखे नथी लॻे, ये पक तव्हांजी कोई लीला आहे, छलिया त तव्हां आहियो, पक कोई कारण आहे। अधु राति जो संतनि सभिनी सेवादारनि खे उथारियो, चयो हेॾे चो भाई सभई। जी बाबा छा थी वियो? चयो भाई कुछ गड़बड़ आहे, लॻे तो असां कोई ग़लती था कयूं, कोई कमी रहिजी वई आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हर साल जेके सभु सेवा मोकिलींदा आहिनि, सभिनीनि जी सेवा अची वई आहे? चयो हा साईं, सभिनीनि जी सेवा अची वई आहे। सभिनीनि जा संत नाला खणंदा पिया वञनि, जेॾीमहिल नालो आयो त्रिपुरदास, त सेवक चुप थी विया। चयो भाई त्रिपुरदास जी शाल काथे आहे जेकी ओढ़ींदो आहे, मोकिलींदो आहे ॾाढी सुठी? सेवादारी चुप। काथे आहे भाई? हिकिड़े सेवादारी हिम्मत कई, चई बाबा उन ॾिनी त आहे, पर सस्तो कपिड़ो ॾिनो आहे। उन चयो कि भाई भगवान जे सेवा में न आणिजो, मंदिर जे ॿिए कंहिं सेवा में आणे छॾिजो, त उहो तव्हांखे असां ॾिनी कोन्हे। चयो अच्छा, तॾहिं भगवान खे थधि थी लॻे? चओ हरे राम। काथे आहे कपिड़ो? चई साईं उहो त मेरो पियो आहे। चई तुरंत खणी अचो छंडे करे। जल्दी विया, छंडे करे उहो कपिड़ो खणी आया, चङी तरह साफ़ करे अची संतनि खे ॾिनऊं। 10 कंबल पहिरियों ओढ़ियल हुया, 11 उनजो भक्त जो ओढ़ियऊं। चओ हरे राम। 11 जेॾीमहिल भगवान खे उहो शाल ओढ़ियऊं, भगवान खे संत मुस्कुराए चवण लगा, प्रभु हाणे ठीकु आहे? हाणे त थधि नथी लॻे? भगवान छा चयो?
हाँ भगवान चयो मूंखे अञा थधि थी लॻे। चओ हरे राम। संतन चयो प्रभु कमाल था कयो, हिन भक्त सां त तव्हांजो ॾाढो प्रेम आहे, हिन जी कंबल बि तव्हांखे ओढ़ाई, शाल ओढ़ाई आहे, तॾहिं बि तव्हांखे थधि थी लॻे। भगवान मुस्कुराए करे चवनि था अरे बाबा पहिरियों तूं 10 ॿियनि जा बि त ओढ़ाया आहिनि, उहे लाए, हिन जो पहिरियों पाए। हे स्पर्श त थिए मूंखे। भगवान चवनि था पहिरियों 10 कंबल शालियूं ओढ़े रखी अथई, हिन जो पहिरियों स्पर्श कराए। संतन तुरंत उहे 10 कंबल लाथा, केवल हिकिड़ी उहो शाल केवल ओढ़ाई त असां थधि में जीअं असांखे राहत मिले, गर्मी लॻे त असां कीअं कंदा आहियूं, हा कंदा आहियूं की न भाई। कथा में लिखियल अथव भगवान बि ईअं कयो आहे। चओ हरे राम। भगवान चवनि था हा बाबा हाणे गर्मी थी लॻे, हाणे ठीकु आहे। संत चरणनि ते किरी पिया रोअण लॻा, चवनि था वाह प्रभु वाह, तव्हांखे कोई कंबल जी घुर्ज न आहे, तव्हां सस्तो महांगो बि नथा ॾिसो, तव्हां अगरि कुझु ॾिसो था त केवल भक्त जो भाव, कहिड़े प्रेम सां हुन मोकिलियो आहे। हुनजी अवस्था न हुई, पोइ बि पैसा हुन व्यवस्था करे तव्हांजे लाइ उहो साल जी जेकी सेवा हूंदी आहे उहो मोकिली आहे, त तव्हां हुनजो भाव स्वीकार था कयो। तॾहिं भगवान जो नालो अथव भाव ग्राही जनार्दन। यानी भगवान छा स्वीकार कंदा आहिनि, भाव। न भगवान स्त्री पुरुष ॾिसनि, न कोई नंढो वॾो ॾिसनि, न पैसे वारो न निर्धन, भगवान कुझु न ॾिसनि, केवल ॾिसंदा आहिनि कहिड़े भाव सां आयो आहे, कहिड़े प्रेम सां आयो आहे, भगवान उनखे मिली वेंदा आहिनि। चओ हरे राम। त असां बि संतनि खे ये प्रार्थना कयूं कि असां ते बि महर थिए, असां ते बि उहो भाव अचे भाई। उहो भाव कीअं ईंदो, जॾहिं असां प्रार्थना कंदासीं। ई मेजर, फ्लूट बंदि कजो, गायो असां सां गॾु। कर महर अची सब ते, बाबा टहलिया राम प्यारा। कर महर अच्छी सब ते, बाबा टहलिया राम प्यारा। इहा मिंथ मनींदे छल, कामिल करणीय वारा। इहा मिंथ मनींदे छल, कामिल करणीय वारा। हो कर महर अची सब ते, बाबा टहलिया राम प्यारा। कर महर अची सब ते, बाबा टहलिया राम प्यारा। जय हो। वैरागी जोगी, तुंहिंजो जोग निरालो आ। तू वैरागी जोगी, तुंहिंजो जोग निरालो आ। उथंदे वेहंदे बस, तोखे राम जो नालो आ। उथंदे वेहंदे बस, तोखे राम जो नालो आ। मां भी ओटवती तुंहिंजी, दरवेश मुंहिंजा प्यारा। मां भी ओटवती तुंहिंजी, दरवेश मुंहिंजा प्यारा। सभई गायो। हाँ कर महर अची सब ते, बाबा वासुदेव लाल प्यारा। हाँ कर महर सभई गायो प्रेम सां। बाबा टहलिया राम तालियों की सेवा प्रेम सां, मिठी मिठी। वाह वाह।
चवे दास चुन्नी तो धर के आशु पुजाए व्या चवे दास चुन्नी तो धर के आशु पुजाए व्या होया भाग्य फिटल जिन जा से भाग्य बनाए व्या होया भाग्य फिटल जिन जा से भाग्य बनाए व्या आई संगत तुझे दर संगत जा शोभारा आई संगत तुझे दर संगत जा शोभारा हाँ कर मेहर अची सब थे बाबा टहल्या राम प्यारा कर मेहर अची सब थे बाबा टहला राम प्यारा इहा मिंथ मनी दे छल कामिल करणीय वारा इहा मिंथ मनी दे छल कामिल करणीय वारा बोलो सतगुरुदेव भगवान बाबा टहल्याराम साहिब बाबा वासुदेव लाल साहिब सतगुरुदेव भगवान की आयुलाल सबई ताड़ियों वजाए झूलेला चो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ये मेहर संत ही करे सकंदा अॼु अगरि असां सभई भक्ति सां जुड़ियल आहियूं न हिते कथा कीर्तन में वेठा आहियूं त ही संतन जी कृपा आहे बिना संतन जी भक्ति मिलण ॾाढो कठिन आहे ऐं कंहिंखे अगरि मिली बि वई चओ हरि राम जी नामदेव महाराज उन्हनि खे त भगवान मिली बि विया बिना गुरुअ जे ध्यानु ॾिजो भाई बिना गुरुअ जे भगवान मिली विया नामदेव महाराज अहिड़ी भक्ति कई पर भगवान जॾहिं मिलिया त भगवान ॾिसी खिलण लॻा नामदेव महाराज चयो प्रभु खिलो छो था भगवान चवनि था तूं मूंखे त पाए वरितो आहे पर तूं अधूरो आहे भगवान तव्हांखे पाए वरितो पोइ बि मां अधूरो इहो कीअं भगवान चवनि था हा तूं मूंखे त पाए वरितो पर तूं गुरु कोन पातो आहे चओ हरि राम बिना गुरुअ जो उहो आनंद न आहे चओ जय श्री कृष्ण त संत महात्मा आहिनि तॾहिं असां आहियूं असांजे भीतर भक्ति आहे चओ जय श्री कृष्ण उहे आहिनि तॾहिं संभाले वेठा आहिनि न त असां कहिड़नि कर्मनि में लॻल पिया हुजऊं भाई उहे आहिनि तॾहिं हिन महिल हे भक्ति थी रही आहे चओ जय श्री कृष्ण हा न बसि असांजो कमु छा आहे उन्हनि जे दर ते अचूं हाज़िरी लॻायूं ऐं हितां कोई सुठी ॻाल्हि खणी वञूं पंहिंजो जीवन संवारियूं हा न ॾिसो हर जीव जे अंदरि हर माण्हूअ जे अंदरि बदलाव ईंदो आहे पर कंहिंजे अंदरि सुठो ईंदो आहे कंहिंजे अंदरि बुरो ईंदो आहे बदलाव त ईंदो आहे चओ हरि राम बदलाव त 100% कंफर्म आहे ईंदो ई आहे पर कंहिंजे अंदरि सुठो बदलाव ईंदो आहे कंहिंजे अंदरि बुरो ईंदो आहे त असां सुठनि में ठहूं भाई मां तव्हांखे हिकिड़ी छोटी सी हिकिड़ी स्टोरी थो ॿुधायां भाई दृष्टांत न सम्झाइण जे लाइ ॾाढी असांखे सुंदर लॻी त तव्हांखे सोचियोसीं ॿुधायूं ॿुधंदो चओ जय श्री कृष्ण हिकिड़ो पेंटर हुयो पेंटर चित्रकार ॾाढो सुंदर पेंटिंग कंदो हुयो नौजवान हुयो 20 साल जी उमिरि हुई चित्र ठाहींदो ॾाढा सुंदर त उन नगर में उन गांव में जेके मंदिर जा पुजारी हुया उन्हनि हिकु ॾींहुं सॾु कयो चयो पुट हेॾे आ जी बाबा चयो असां ॿुधियो आहे तूं ॾाढा सुंदर चित्र ठाहींदो आहे असांजे मंदिर लाइ कुझु ठाहींदे कृष्ण भॻवान जो मंदिर हुयो उन बालक नौजवान चयो हा साईं ठाहींदुमि बिल्कुलु मूंखे थोरो समय लॻंदो कीअं ठाहियां चई तोखे जेको सुठो लॻे त मंदिर खे ॾिठई चई मूंखे लॻे थो हिते मां हिकिड़ो बढ़िया सुंदर चित्र ठाहियां भगवान कृष्ण ऐं कंस जो जंहिंमें भगवान कंस जो उद्धार था कनि भगवान कंस खे मारनि था तारनि था मां इहो चित्र ठाहियां संतन चयो ॾाढो बढ़िया ठाहे भाई सुठो आहे पर हुन नौजवान चयो साईं मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे मां अगरि कंहिंजो बि चित्र ठाहींदो आहियां त मूंखे उन जहिड़ो कोई माण्हू साम्हूं खपे समझो था
चई भाई भगवान कृष्ण जहिड़ो? चई हा मां मञा तो भगवान कृष्ण जहिड़ो तो कोई कोन्हे, वो केवल हिकिड़ा ई हुया ओड़ा, ॿियो कोई कोन्हे भगवान जहिड़ो। पर कोई हूबहू नंढो ॿार मूंखे अगरि उहो ई मिले, नटखट चंचल मस्ती मजाक करण वारो, मुस्कुराए त लॻे कि हा शायदि कृष्ण हिन वांगुरु मुस्कुराईंदा हूंदा, या थोड़ो घणो कृष्ण वांगुरु लॻे नटखट, त पोइ मां उनखे ॾिसी करे चित्र ठाहे वठंदुमि। संतन चयो ठीकु आहे, ॿार खेॾे था 8 ॾह, वञी ॾिसी आ कोई ॿार सम्झ में अचे त। वियो ॻोल्हंदे 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 हिकिड़ो नंढो नटखट बालक जेको ॾाढो चंचल स्वभाव, ॾाढो बढ़िया पियो मुस्कुराए, घुंघरालू घुंघरालू जंहिंजा वार हुया, चई इन सां कमु ठही वेंदो। उनखे विहारई बगल में ॿार खे, ऐं चित्र ठाहिण शुरू कयईं भगवान कृष्ण जो। ध्यान सां ॿुधजो, ॾाढी देरि लॻी, ॾाढा कुछ ॾींहं लॻा भगवान कृष्ण जो चित्र ठाहींदे 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 ॾाढो सुंदर चित्र उन ठाहियो। पुजारी जी ख़ुशि थी विया, सभु ख़ुशि थी विया, ताड़ियूं वॾायूं, चयूं भाई वाह कमाल आहे, केॾो बढ़िया हिन चित्र ठाहियो आहे, केॾो बढ़िया, ॾाढो बढ़िया ॾाढो बढ़िया, खूब तारीफ़ थी। हाणे कंस जी बारी आई, उन चयो महाराज मां सुभाणे ठाहींदुमि, अॼु थोड़ो ज़रूरी कमु आहे। घर वापसि वियो, ध्यान सां ॿुधजो भाई, वापसि वियो घर त उनखे कंहिंखां फोन अची वई, कोई वॾो कमु मिलियो कि असां वटि अच, असांजे नगर में अची पेंटिंग कर। कम सां ॿाहिरि वियो, उतां वरी ॿिया कम मिलिया, ॿिया कम विया, वधंदे 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 खूब वॾो नालो थी वियो, पेंटिंग में ॾाढो ॾाढो ऊंचे पद ते पहुची वियो, देश विदेश वञण लॻो। ऐं हो अधूरी रहिजी वई पेंटिंग जेकी मंदिर में ठाहिणी हुई भगवान श्री कृष्ण जी ऐं कंस जी। चओ हरे राम। लॻभॻि 10 12 15 साल ॿाहिरि रहियो, खूब पैसो कमाई, खूब नाम, वॾी महांगी महांगियूं गाॾियूं थी वियूं, पंहिंजा घर बंगला थी विया, खूब नालो थी वियो। पर मन में हिकड़ी खुट खुट थी, चए भाई मां सभु कुछ कमाए वरितो आहे, पर हिकु जॻह ते ग़लति कयो आहे। कहिड़ो? उन मंदिर में उन पुजारी मूंखे चयो हुयो पेंटिंग ठाहिण जे लाइ, मां अधूरी छॾे आयो आहियां। 15 साल पोइ उनखे यादि आयो, हिकु ॾींहुं सभु कमकार छॾे वापसि पंहिंजे गांव आयो, मंदिर में मथो टेकियईं त ॾिठईं उहा पेंटिंग अञा पई हुई। पुजारी जी हुया, हथ जोड़े चई पुजारी जी मूंखे सुञाणो था? चई हा भैया तोखे कीअं न सुञाणींदासीं, ॾाढो वॾो तुंहिंजो नालो थी वियो आहे, तूं मशहूर थी वियो आहे, 15 साल पोइ आयो आहे, पेंटिंग तुंहिंजी अधूरी आहे। चई महाराज इन लाइ आयो आहियां, अॼु मां पूरी करे वेंदुमि, तव्हां चिंता न कयो। चयो ठीकु आहे भाई कर। चई पर शर्त उहा ई आहे कि मूंखे कोई अहिड़ो माण्हू खपे जंहिंखे ॾिसी लॻे कि कंस ईअं ई हूंदो। चयो भाई गांव तुंहिंजो आहे, तूं ॻोल्हे वठ। सॼो गांव घुमी आयो पर उनखे संतुष्टि न थी। चयो न अहिड़ो कोई नज़र न आयो जेको खूंखार लॻे, थोड़ो ख़तरनाक लॻे, जंहिंखे ॾिसी थोड़ो भउ थिए, अहिड़ो त कोई नज़र न आयो। पुजारी जी चयो पोइ हिकु कमु था कयूं भाई, हिते साम्हूं हिकिड़ी सेंट्रल जेल आहे, उते था हलूं, उते कोई न कोई कैदी मतां अहिड़ो तोखे नज़र अचे, ऐं जेलर साहब मुंहिंजे पहचान जा आहिनि, त थोड़ी देरि जे लाइ छुट्टी बि मिली वेंदी। चयो हलो साईं। वठी विया उनखे कैद में। चओ हरे राम। जेल में वठी विया, हिकिड़ो माण्हू उनखे ठीकु लॻो। ठीकु लॻो मतिलबु खूंखार लॻो, है न। चई महाराज हिनखे ॾिसी भउ थो थिए, हा हे ॾिसो ईअं कीअं हुनजी बॉडी शॉडी आहे, केॾो ख़तरनाक थो लॻे, चेहरे ते हीअं दाग अथसि, ख़तरनाक थो लॻे, हिनखे विहारियो त मां शायदि कंस जी पेंटिंग ठाहे वठां। जेलर साहब सां ॻाल्हायो, उनखे वठी आया, उनखे विहारियूं, उनखे ॾिसी ॾिसी उन चित्र ठाहिण शुरू कयो। कलाक 2 3 4 5 6 कलाक लॻा, पर जबरदस्त पेंटिंग उन ठाही। चओ हरे राम। ॾाढी सुंदर बाल गोपाल भगवान कृष्ण बीठा आहिनि, कंस जो उद्धार करे रहिया आहिनि, अहिड़ी उन चित्र वो कला ॾेखारी। सभिनीनि ताड़ियूं वॼायूं, आसपास गांव वारा सभु इकट्ठा थी विया, सभिनीनि ताड़ियूं हलायूं, जोरदार उनजी जय जयकार थी वई। पुजारी जी ख़ुशि थी विया, वो पेंटर बि पाण ख़ुशि थी वियो, भाई मां एॾी सुंदर कीअं ठाहे वरिती आहे। हिकिड़ो ॼणो रोए पियो जेको कंस जे लाइ आयो हुयो, जंहिंखे ॾिसी करे उन कंस जो चित्र ठाहियो न, उहो जार जार रोए पियो। पुजारी जी मथे ते हथ रखियो, चयो भैया तूं छाजे लाइ थो रोए? हिन जे लाइ थो रोए कि तोखे ॾिसी असां कंस जो चित्र ठाहियो आहे? चए थो न न साईं मां हिन लाइ नथो रोआं। त पोइ रोए छाजे लाइ थो? चए मां रोआं इन जे लाइ थो कि अॼु हिन मूंखे ॾिसी करे छा ठाहियो आहे? कंस। ठीक 15 साल पहिरियों हिन मूंखे ॾिसी करे कृष्ण बि ठाहियो हुयो। मतलब चई बाबा उहो मां ई ॿार आहियां जेको खेॾां पियो, घुंघरालू जंहिंजा वार हुया 15 साल पहिरियों, मूंखे ॾिसी हिनखे कृष्ण जी यादि आई। अॼु मां इन लाइ थो रोआं कि मां अहिड़ा कर्म कया, अहिड़ी बुरी संगति में फासी पियो आहियां कि हिनखे मूंखे ॾिसी करे कंस जी यादि थी अचे। बदलाव त आयो, पर बदलाव सुठो न आयो।
चओ हरे राम। सात संगत जी, सत्संग कीर्तन ॿुधण सां बदलाव असांजे जीवन में भी अचणो खपे, पर सुठो। हाँ, चओ जय श्री कृष्ण। हाँ भाई, 5 मिंट हाणे लाइट माइक वाइक बंद थियण वारी अथव। तव्हां भी पहिरियों तैयार रहो भाई। चओ जय श्री कृष्ण। हाँ ना, प्रेम सां चओ जय श्री कृष्ण।
अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया कैसा राजिया आहा कोई राजा तो फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया ओहो कोई राजा तो फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया अल्लाह दे शामे राजिया अल्लाह दे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया के अख दई तो लाल करे के अख दई कंगाल करे के लख दई तो लाल करे के लख दई कंगाल करे अरे डोह असांजा कीन ॾिसे चल पंहिंजी महर करे तो साजा कीनन से चल मिल करे गायो अल्लाह दे दिया अलाए जे कैसा गाओ आहा कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया आहा राजा को फकीर बाजीगर जी बाजिया अलाए दे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया हर पीर पैगंबर के ही न्यावे तो हर को सफर करे पीर पैगंबर के नाविद हर को सफर करे ओहो हाकिम हुक्म हलाए व्या जालिम जुल्म करे ओहो हाकिम हुक्म हलाएगा जालिम करे अलाए दे आहा कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अरे डकंदो रहो हरदम उन खां जो कंहिंखां कीन डरे डकंदो रहो हरदम उन खां जो कंहिंखां कीन डरे यारी रख रांझन उन सां जो दम दम नदर करे यारी रख रांझन उन सां जो दम दम नदर करे आहा यारी रख रांझन उन सां जो दम दम नदर करे यारी रख रांझन उन सां जो दम मिली दम करे नदर गायो करे अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया आहा कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया आहा कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे शामे राजिया अलाए जे कैसा राजिया गुरु सतगुरुदेव भगवान की वृंदावन बिहारी लाल आयो लाल सभई ताड़ी वजाए झूलेलाल चलो जय श्री कृष्ण अन्ना प्रेम जय श्री चलो जय श्री कृष्ण अन्ना प्रेम सा चो भाई अन्ना भाव सा अन्ना सिक सा अन्ना श्रद्धा सा जेकी जेकी गर्मी लगी थी वो चो ठंडी लगी थी तो हरे राम भाई भगवान जे में राजी असा तो न में राजी रहणो खपे हां इहो भक्त जो स्वभाव आहे संतन जो स्वभाव आहे तो जय श्री कृष्ण राजी तेरी रजा में मुझे इतना
तुम्हारी माई नहीं लो तो सारे बच्चे जो भाई तो जय श्री कृष्ण। हाँ जितनी जगह मिली निमाणी बेनती नहीं रो भाई संतन जी दरत में आया ये किस्मत की गाल ये कृपा की गाल वरी वेठा आयो सत्संग में ये बड़ी कृपा। जय हो जय श्री लाइट बंदा तभी भी भगवान की कृपा है आया तभी भी हरि राम। हिनमल लाइट वही न त मांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई संतन जी तव्हांखे ॿुधायो। हिकु बार हिकिड़े संतन वटि हिकिड़ो सेवक आयो राजी हुया चयो बढ़िया गऊ माता आई आहे भाई हाणे त रोज ताजो ताजो छा मिलंदो खीर मिलंदो। सेवादारनि खे चयो वञो गऊ माता जी चङी तरह सेवा कजो रोज असांखे ताजो खीर पीआरजो। सेवकनि चयो ठीकु आहे साईं। हफ़्तो 10 ॾींहं तव्हां चओ था सुठो आहे भई हाणे गोबर न खणो तव्हां चओ था सुठो आहे भई हाणे गोबर न खणणो पवंदो ॿिन्हिनि में ख़ुशि आयो आई तॾहिं बि ख़ुशि वई तॾहिं बि ख़ुशि इहो कीअं। तॾहिं संतन ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। संतन चयो प्यारा जॾहिं परिस्थिति बदिलजी वञे त पंहिंजे मन स्थितिअ खे बि बदिले छॾिजे। चओ हरे राम। परिस्थिति बदिलजी वञे पंहिंजे मन खे बि बदिले छॾियो भाई उनजी रजा में राजी रहो। ॾे तो त वाह वाह नथो ॾे तॾहिं बि वाह वाह। ॻाईंदा आहियूं न जीअं हलाए तीअं वाह वाह। ये कृपा महसूस कयूं भाई। चओ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। बस वधीक तव्हांजो समय न वठंदासीं भाई। घणे बजे ताणी असांखे हाज़िरी लॻाइणी आहे कोई समय असांखे ॿुधाइजो। चओ जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ न भाई जय श्री कृष्ण। अना भाव सां अना सिक सां अना श्रद्धा सां। हा अचो हिकिड़ो ॾाढो सुंदर भजन गायूं एफ मेजर। वॾी कृपा असां संतन जे दर ते आया आहियूं। मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया हो राम जी मैं तो गुरु घर आया हो राम जी। आह गुरु घर आया मुझे हरि से मिलाया। गुरु घर आया मुझे हरि से मिलाया। गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया। गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया। मेरा भाग्य जगाया ओ राम जी। हाँ मेरा भाग्य जगाया हो राम जी। हाँ मुझे शरण लगाया ओ राम जी। हाँ मुझे शरण लगाया। मिली करे ताली की सेवा जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया ओ राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया ओ राम जी। हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया ओ राम जी। हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया ओ राम जी। आवाज उठाओ। बड़े भाग्यशाली वो जन है पल पल करते तेरा भजन है। पल पल करते तेरा भजन है। पल पल करते तेरा भजन है। बड़े भाग्यशाली वो जन है पल पल करते तेरा भजन है। पल पल करते
तेरा भजन है, पल पल करते तेरा भजन है। आनंद जिनके सजल नयन है, आनंद जिनके सजल नयन हाँ मुझे दर्श दिखाया ओ राम जी, हाँ मुझे दर्श दिखाया हो राम जी, हाँ मुझे अपना बनाया ओ राम जी, हाँ मुझे अपना बनाया हो राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, हाँ मैं तो गुरु घर आया हो राम जी, मैं तो गुरु घर आया हो राम जी। हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, हाँ मैं तो गुरु घर आया हो राम जी, मैं तो गुरु घर आया हो राम जी। आह गुरु घर आया मुझे हरि से मिलाया, गुरु घर आया मुझे हरि से मिलाया, गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया, गुरु घर आया मुझे प्रभु से मिलाया। मेरा भाग्य जगाया ओ राम जी, हाँ मेरा भाग्य जगाया हो राम जी, हाँ मुझे शरण लगाया ओ राम जी, हाँ मुझे शरण लगाया हो राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, हाँ मैं तो गुरु घर आया हो राम जी, मैं तो गुरु घर आया हो राम जी। हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, हाँ मैं तो गुरु घर आया हो राम जी, मैं तो गुरु घर आया हो राम जी। हाँ मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया ओ राम जी, मैं तो गुरु घर आया हो राम जी, मैं तो गुरु घर आया हो राम जी। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। ई मेजर ई ॾाढो सुंदर भजन असां सां गॾु मिली करे ॻाए जो हे बाबा टहलियाराम साहिब जन जे चरणनि में भजन असां रखूं था। ध्यान सां शब्दनि ते बि ध्यान ॾिजो भाई प्रेम सां। हिन दिल जी धड़कन में बाबा टहलियाराम रहंदो मुंहिंजी हर हिक नस नस में बाबा वासुदेव लाल रहंदो हिन दिल जी धड़कन में बाबा टहलियाराम रहंदो हिन दिल जी धड़कन में बाबा टहलियाराम रहंदो मुंहिंजी हर हिक नस नस में बाबा टहलियाराम रहंदो जी हर हिक नस नस में बाबा टहलियाराम रहंदो हाल हो थी वियो सपननि में साईं ईंदो हिन दिल जी धड़कन में बाबा टहलियाराम रहंदो हिन दिल जी धड़कन में बाबा टहलियाराम रहंदो ॾाढी सेवा भागन वारा आयूं
असां अहिड़ो असांखे साईं मिलियो भागन वारा असां अहिड़ो असांखे साईं मिलियो दीवाना जंहिंजा आहियूं असां अहिड़ो असांखे प्यार मिलियो दीवाना जंहिंजा असां अहिड़ो असांखे प्यार मिलियो ॾिसंदे दुखड़ा दूर थिया साईं जॾहिं खिलंदो आहे ॾिसंदे दुखड़ा दूर थिया साईं जॾहिं खिलंदो आहे हाल हो थी वियो आहे सपननि में साईं ईंदो आहे हिन दिल जी धड़कन में बाबा टेलाराम रहंदो आहे हिन दिल जी धड़कन में बाबा टेलाराम रहंदो आहे जीवन असांजो बणिजी वियो बाबल जो जॾहिं नाम मिलियो जीवन असांजो बणिजी वियो बाबल जो जॾहिं नाम मिलियो लायक जंहिंजे न आहियां मां बाबल मूंखे पंहिंजो कयो लायक जंहिंजे न आहियां बाबल मूंखे पंहिंजो कयो औखीअ वेले वेले साईं जो हथड़ो मूं ते रहंदो आहे हाल हो थी वियो आहे सपननि में साईं ईंदो आहे इन दिल जी धड़कन में बाबा टेलाराम रहंदो आहे इन दिल जी धड़कन में बाबा टेलाराम रहंदो आहे मुंहिंजी हर हिक नस नस में बाबा टेलाराम रहंदो आहे मुंहिंजी हर हिक नस नस में बाबा टेलाराम रहंदो आहे ओ बाबा टेलाराम रहंदो आहे बाबा टेलाराम रहंदो आहे बाबा वासुदेव लाल रहंदो आहे बाबा वासुदेव लाल रहंदो आहे बोलो सतगुरुदेव भगवान की कृष्ण कन्हैया लाल की प्यार सां चओ जय श्री कृष्ण जी ठीक ओम जी हाँ ॿुधायूं था पर उहो संतन चयो कि ॿी कथा ॿुधाइजे हाँ चओ जय श्री कृष्ण ॾिसूं था कोशिश कयूं था न चओ जय श्री कृष्ण हाँ भाई चओ न जय श्री कृष्ण हाँ प्यार सां चओ जय श्री कृष्ण नथा चओ भाई ॻाल्हायो वधीक था तव्हां चओ घटि था हाँ असांखे थोरो ई समय बस बाक़ी आहे उन खां पोइ भोग साहब आहे भाई है न त थोरो समय बस तव्हां ॿियो ध्यान सां वेही करे ॿुधो असां सम्झूं था संगत वधीक ऐं आस्थान जेको आहे तव्हांखे घटि थो पए भॻवान कृपा कनि वधंदा वञनि संतनि जा इहे आस्थान ताकि तव्हांखे अञा सुविधा थिए पर थोड़ी देर ॿियो परिश्रम कयो भाई चओ जय श्री कृष्ण
अना प्रेम सां चओ श्री कृष्ण अना भाव सां जय श्री चवाए चवाए असांजा गला वेही रहिया आहिनि पर तव्हां नथा चओ। हा हिते सत्संग में आया आहियो घटि में घटि हिते त भगवान जी भक्ति करे वठो न, है न, हिते त लाभ वठी वठो। चओ राम। हा हिते हर गुनाह माफ़ थींदा आहिनि। हे उहे दर आहिनि जाते हर अपराध माफ़ थींदो आहे। पर कीअं? जॾहिं हिते कोई अची करे हाज़िरी लॻाए। ऐं हाज़िरी कीअं लॻंदी? जॾहिं अची करे चवंदासीं जय श्री कृष्ण, राधे राधे। यही त हाज़िरी आहे। हर ग़लती माफ़ थींदी आहे। ॾिसो भाई, इंसान जी घणी ग़लतियूं माफ़ कंदो? हिकु बार, ॿ बार, 3 दफ़ा, 4 दफ़ा, है न। बार बार इंसान ग़लती कंदो त घणा दफ़ा माफ़ कंदो। पर हिकिड़ा संत सतगुरु थींदा आहिनि जेके असांजी हर ग़लती माफ़ कंदा आहिनि, हर ग़लती। चओ हरे राम। हिकु बार ख़बर अथव छा थियो? असांजो जेको दोस्त आहे मंगलू राम, उनजी नई नई शादी थी। ध्यान सां ॿुधजो भाई। हा तव्हां कथा ध्यान सां भले ई न ॿुधंदव पर मंगलू राम ॿुधंदव, असांखे ख़बर आहे। मंगलू राम जी नई नई शादी थी। घरवारी हुयसि राजकोट जी। चओ हरे राम। शादी खां पोइ घुमण विया ॿई। काॾे विया? कश्मीर विया घुमण, है न। बढ़िया वादियुनि में घुमण विया। घुमनि पिया त हाणे वधीक हिक ॿिए जे बारे परिचय हुयो कोन। नई नई शादी थी, वधीक हिक ॿिए खे सुञाणंदा बि न हुया। ऐं झटि मंगनी पट ब्याह थियो हुयो। चओ हरे राम। उनखे लॻे भाई सभु बढ़िया आहे, है न। चंद्रमुखी मिली आहे, अंदर हुई वो ज्वालामुखी। चओ राम। घुमण विया, घोड़े ते चढ़िया। ॿिन्हिनि खे अलॻि अलॻि घोड़ो मिलियो। अॻिते अॻिते घरवारी जो घोड़ो हले, उनजो नालो मंगली बाई, है न। घरवारी जो नालो छा हुयो? मंगली बाई। उहो वेठी, उहो अॻिते अॻिते हले। ऐं पोइ हिते मंगलू राम वीचारो असांजो दोस्त बोलो भालो। ऐं ॿिन्हिनि खे घोड़ा वरी उन्हनि जे हिसाब सां ई मिलिया। मंगलू राम सीधो साधो त घोड़ो बि सीधो साधो, चुपचाप हले, टप टप। ऐं जेकी मंगली बाई थोड़ी टेढ़ी हुई, उनजो घोड़ो बि वरी टेढ़ो हले। चओ हरे राम। हलंदे 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 हिकु बार वीचारे उन विच में ब्रेक हणी छॾी। मंगली बाई किरी पई, जोर सां किरी, ठक आवाज आई। उथी पंहिंजा लटा कपड़ा छंडियईं, घोड़े जे मथे ते हथ रखियईं, चईंसि कोई बात नहीं, पहली गलती माफ़। छा चईंसि? पहली गलती माफ़। वरी चढ़ी वई, वरी थोड़ो अॻिते वधिया, वरी एड़ी ब्रेक हई, वरी किरी ठका। वरी उथी लटा कपड़ा छंडियईं, मथे ते हथ फेरियईंसि, चईंसि दूसरी गलती चओ न भाई, दूसरी गलती माफ़। थोड़ो अञा अॻिते वधी, घोड़ो अञा अॻिते वधियो, वरी एड़ी गलती थी वई, वरी ठका हेठि किरी। हाणे त उथी लटा कपड़ा बि न छंडियईं, पर्स मां हिकिड़ी बंदूक कढी। राजकोट वारी हुई न भाई। चओ हरे राम। हाँ बंदूक कढी, सिधो घोड़े के ठका, शूट। इन बार माफ़ न, इन बार साफ कई। चओ हरे राम। वो तो वीचारो मरी वियो। उन खां पहिरियों त मंगलू राम, उनजी हालत ख़राब। वो वीचारो हैरान थी वियो, चई भाई हे छा आहे? मां हिनखे भोली भाली सीधी सादी तो पियो सम्झां, हिनजे पर्स मां छा निकिती आहे? बंदूक। ओहो, घबराइजी वियो वीचारो, लथो उहो बि घोड़े हेठां ऐं अची करे चिल्लाइण लॻो, चयो तूं पागल आहे, छा थी करे? वीचारे हुन घोड़े खे मारे छॾियो। ओहो, हुन छा बिगाड़ियो? बस हिकु ॿ बार किरायो त सही तोखे, तूं हिनखे मारे छॾियो। ॾाढो घटि वधि ॻाल्हाइण लॻो, ॾाढो गुस्सो करण लॻो। मां पागल आहियां जो तोसां शादी कई, मां तोसां गॾु आयो आहियां, तूं हिनखे मारे छॾियो, तोखे दया वया कोन्हे, कुझु बि कोन्हे। मंगली बाई सभु वीचारो ॿुधे पई वीचारी सभु। उहो बि उथी मंगलू राम जे मथे ते हथ फेरी, चईंसि पहली गलती माफ़। छा चईंसि भाई? पहली गलती माफ़। असां ॿुधियो आहे कि उन ॾींहं खां पोइ वीचारे हिकु अखर बि न ॻाल्हायो आहे। भगवान न करे कॾहिं जो टीं गलती थिए, माफ़ थोड़ी कंदी, छा कंदी? साफ़। चओ हरे राम। त ॾिसो, इंसान बि घणी ग़लतियूं माफ़ कंदो आहे भाई, पर हिकिड़ा संत सतगुरु आहिनि जेके हर ग़लती माफ़ कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। अना प्रेम सां, अना सिक सां, अना श्रद्धा सां। सभु ग़लतियूं माफ़ कंदा आहिनि, हर अपराध माफ़ कंदा आहिनि, पंहिंजो बणाए रखंदा आहिनि। ॾाढी सुंदर हिकिड़ी कथा ध्यान सां श्रवण कजो भाई। ॾाढा महान दरवेश थिया अथव संत समर्थ गुरु रामदास। लॻे थो हाणे तव्हांखे कथा ॿुधण जो आनंद नथो अचे, है न?
पाण में ॻाल्हायो था हिक ॿिए सां। विराम कयूं भाई, भजन वजन गायूं। पोइ हितां वारा चओ जय श्री कृष्ण। भाई असां तव्हां खां ई था पुछूं, ऑडियंस पोल ॿुधायो तव्हां छा था चाहियो। प्रथा कथा कथा ॿुधंदो पक। पोइ हितां वारा बि। अरे तव्हां अॻियां वारा बस कयो यार, उन्हनि खे त मौक़ो ॾियो चवण जो। तव्हां हा था कयो, उन्हनि जी ॿुधण ई नथा ॾियो। तव्हां ॿुधायो तव्हां ॿुधंदव पोइ हितां वारा पक। ध्यान ॾेई श्रवण कयो भाई, बस थोड़ी देरि पोइ तव्हांखे विराम ॾींदासीं। कथा विराम ॾींदासीं हिते, है न। असांजी हाज़िरी एतिरी क़बूल कजो। चओ जय श्री कृष्ण। प्यार सां ध्यान सां बस ये आख़िरी कथा श्रवण कयो। ॾाढा महान संत थिया आहिनि समर्थ गुरु रामदास, ॾाढा पहुतल दरवेश। उन्हनि सां अनेक उन्हनि जा शिष्य गॾु रहंदा सेवा में। छत्रपति शिवाजी महाराज भी उन्हनि जा सेवक हुया, उन्हनि जी सेवा में हूंदा। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। हा विहारे छॾियो भाई, ठीकु आहे साईं। हिक खे ॾेई छॾियो, ॾींदा वेंदा पाणी। हा हिक खे ॾेई छॾियो तव्हां हेठां भैया, हिक खे ॾेई छॾियो, ॾेई छॾींदा हेठां हेठां। चओ जय श्री कृष्ण। है न भाई। कहिड़ी कथा पियो ॿुधायां, कहिड़े संतनि जी? समर्थ गुरु रामदास, है न। ध्यान सां श्रवण कजो। चओ हरे राम। अनेक शिष्य उन्हनि सां गॾु रहंदा, उन्हनि जा सेवक हुया छत्रपति शिवाजी महाराज। ऐं हिकिड़ो सेवक हुयो जंहिंजो नालो हुयो भोला। छा नालो? भोला। जहिड़ो नालो ओड़ो स्वभाव, ॾाढो भोलो भालो हुयो, ॾाढो सीधो साधो सरल। बस पंहिंजे गुरुअ सां प्रेम कंदो, बाक़ी कोई दुनियादारी न, कुछ बि न। गुरु जी चवनि उथ त उथी वेंदो, सुम्ह त सुम्ह पवंदो, खा त खाईंदो। जीअं गुरु आज्ञा थे बस उहो आज्ञा पालन कंदो। तो समर्थ गुरु रामदास की थोड़ी खंग थी वई। खंग थी वई तो वैद्य जी आया। वैद्य जी ॾिठो तो उन्हनि चयो कुछ ॾींहंनि में ठीक थी वेंदी, पर तव्हांखे लगातार कुछ महीना देसी पान खाइणो पवंदो रोज। चओ हरे राम। समर्थ गुरु रामदास चयो पान कीअं खाइणो आहे? छो देसी पान खाइजो, ऐं जेको खलबट्टो थींदो आहे उन सां पीसे पीसे करे तव्हां पान खाइजो। चयो ठीकु आहे। इहे सेवा भोला खे ॾिनऊं। चयो रोज तूं असांखे पान ॾिजां। खलबट्टो या न सम्झो था, सिंधीअ में चवंदा आहिनि हमाम दस्तो। चओ हरे राम। है न। भोला खे सेवा मिली कि प्यारा भोला रोज हिन समय ते तूं पान खाराइजां ऐं इमाम दस्ते में पीसे करे, यानी खलबट्टे में बढ़िया चङी तरह पीसे करे रोज पान ॾिजां। ठीकु आहे साईं। हाणे रोज ये सेवा हली, कई महीननि ताणी सेवा हली। गुरुजी ॾाढो प्रेम कंदा सेवक सां। त ॿिया जेके गुरु भाई हुया, शिष्य हुया, उहे ॾिसी हैरान थींदा, चवंदा असां बि एॾो प्रेम था कयूं, पर गुरुजी असां सां त एॾो प्रेम न कंदा आहिनि जेतिरो हिन भोले बाले सां कंदा आहिनि। आहे छा हिन में? न हिनखे कोई भक्ति अचे, न मंत्र अचनि, न वेद शास्त्र अचनि, पोइ बि हिन सां वधीक प्रेम। कुछ त करणो पवंदो भाई। चओ हरि राम। हिकु ॾींहुं मजाक मजाक में उन्हनि षड्यंत्र ईअं करे छॾियो कि कुछ अहिड़ो कयूं ताकि गुरुजी हिन ते नाराज थियनि। छा कयूं भाई? चई रोज जेको पान ठाहींदो आहे हिन में कुछ गड़बड़ कयो। मतलब छा कयूं? चई खलबट्टो आहे न, इहो गायब कयो। इमाम दस्तो हमाम दस्तो गायब करे छॾियो ताकि पान खे पीसे न सघे। चओ हरे राम। गायब करे छॾियो। हिकड़ी खणी हली विया कुछ गुरु भाई। हाणे गुरु जी की खंग आई त गुरु जी आवाज ॾिनी, भोला पान त खणी आ पुट जल्दी। जी गुरु जी। पान ठातई तुरंत। हाणे खलबट्टो ॻोल्हे तो मिले कोन, वो तो गायब थी वियो। गुरु जी आवाज ॾियनि, बेटा जल्दी खणी आ, खंग थी अचे। चिंता करण लॻो, अरे गुरु जी चवनि था जल्दी खणी आ, पान कीअं पीसे वञा जल्दी। हे त कंहिं खलबट्टो हेॾे होॾे करे छॾियो आहे, मिले कोन थो, मिले कोन थो। एॾो भोलो भालो हुयो, एॾो भोलो भालो। मन में इन वीचार कई, चई गुरु जी चवनि था पीसे करे खणी आ, कीअं क्या वीचार कई। चई हे शरीर बि त गुरु जी जो आहे। ध्यान सां ॿुधजो, हिन अम्मा खे त सभु ख़बर आहे कथाऊं। चओ हरे राम। हा असांजा सस्पेंस ख़तम थी करे छॾे। अरे जंहिंखे ख़बर हूंदी आहे उहो न चुप करे वेहंदो आहे, ध्यान सां ॿुधंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। ऐं असांजा पूरा सस्पेंस क्लियर थी करे छॾे। असांखे चक्कर वाटा वठी वेंदासीं तव्हांखे। हा उते ई रहणो पवंदो, पोइ वरी सभु सस्पेंस खोलजो, मां बि ॾिसां।
हाँ, वाह वाह वाह, हे सुखदेव महाराज लगे तो प्रणाम प्रणाम। चो जय श्री कृष्ण। काथे पहुंची कथा भाई? हाँ बोलो वालो हुयो। गुरुजी चवंदा पान खणी आ जल्दी, पीसे करे कुटे करे जल्दी खणी आ। हाणे हुन वीचार कयो हे शरीर भी त गुरुजी जो ॾिनल आ, सभु त मुंहिंजे गुरुअ जो आ, सभु गुरुअ जो आ, त हे मुख भी मुंहिंजे गुरुअ जो आ। इहो इमाम दस्तो आहे न। इहो वीचार करे हुन पान उहो मुख में रखियो, पान पंहिंजे मुख सां पीसे करे चबाए करे वरी ॿाहिरि कढियईं ऐं गुरुजीअ जे लाइ खणी वियो। चओ हरे राम। समझो था? समझ में आयो ॻाल्हि? पान मुख में रखियो, उनखे चबाए करे वरी ॿाहिरि कढी, यानी झूठो कंहिंजे लाइ खणी वियो? पंहिंजे गुरुअ जे लाइ। हाँ गुरुजी हे पान, हाँ गुरुजी त्रिकालदर्शी हुया। अखियूं बंदि करे उन्हनि त ध्यान में सभु समझी विया, पर भाव ॾिठो उन्हनि, उहो पान खाई विया। चओ हरे राम। पान खाई विया। हाणे वरी ॿिए ॾींहुं ईअं ई थियो, टे ॾींहुं वरी ईअं ई थियो। जेके गुरु भाई जिन खलबट्टो चुरायो, इमाम दस्तो गायब कयो, उहो सोचण लॻा कि भाई असां त गायब कयो आहे, पीसे करे कीअं थो ॾे? हिकिड़े कंहिं ॾिठो त चई मार, ही त छा आहे, पंहिंजे मुंहं में झूठो करे पीसे उन में चबाए करे पोइ गुरुअ खे थो खाराए। सभिनीनि खे ॻाल्हि ख़बर पइजी वई। छत्रपति शिवाजी महाराज खे बि ॻाल्हि ख़बर पइजी वई। उन्हनि खे त ॾाढो गुस्सो आयो कि हे छा थो करे, हे त अपमान आहे। चओ हरे राम। पर गुरुजी खे कोई चई न पियो सघे। छत्रपति शिवाजी महाराज गुरुजी वटि आया, समर्थ गुरु रामदास वेठा हुया, प्रणाम कई। चई गुरुजी, गुरुजी मां हिकिड़ो अर्ज, हिकिड़ी वेनती तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां। कंहिंजी हिम्मत नथी थिए, पर असां ॿुधियो आहे कि हीअं हीअं ॻाल्हि आहे, जेको भोलो तव्हांजी सेवा में बीठो आहे, जेको पान खाराईंदो आहे तव्हांखे, ग़लति तरीक़े सां पान थो खाराए। चयो अच्छा, असांखे त न ख़बर आहे। गुरुजी चवनि था, जबकि गुरुजी खे सभु ख़बर आहे। चवनि था असांखे त न ख़बर आहे भाई, हिनमहिल बि सट था कयूं। बोले खे आवाज़ ॾिनो, बोला खंघि थी अचे भाई, पान ठाहे। जी गुरुजी, तुरंत पान ठातई। हाणे खलबट्टो त हुयो कोन, मुख में रखियईं। चओ हरे राम। जीअं मुख में रखियईं, चबाइण लॻो, त एतिरे में गुरुजी आवाज़ ॾिनी, अरे ओ बोला पान जल्दी खणी आ भाई, ऐं इमाम दस्ते सां गॾु खणी आ। चओ हरे राम। यानी हुन खलबट्टे सां गॾु ई पान खणी आ। ई गुरु आज्ञा थी वई। हाणे शिवाजी डुकिया, चयो हाणे ॾिसां थो भाई, हाणे फाथो आहे, हाणे कीअं कंदो। जल्दी डुकंदा विया, ॾिठऊं त मुख में पान हुयो, ऐं गुरु जी आज्ञा आहे कि भैया पान जेको आहे उन खलबट्टे सां गॾु खणी आ। खलबट्टो ओॾी महिल छा आहे? मुख आहे। एतिरो प्रेमी हुयो पंहिंजे गुरु आज्ञा जो, पंहिंजे गुरु जो, कि हिकु पल उन वीचार न कयो। उते हिकिड़ी धार वारी चाकू पई हुई, वार पंहिंजा पकड़ी गलो कटे करे शिवाजी महाराज खे ॾिनो। चओ हरे राम। हिकु पल बि वीचार न कयो कि गुरुजी चवनि था खलबट्टे सां गॾु खणी आ, ऐं खलबट्टो त हिनमहिल इहो ई आहे। चओ हरे राम। चाकू सां कटे करे ऐं शिवाजी महाराज खे पंहिंजो धड़ ॾिनई, मुख ॾिनई, खणी वञो मस्तक। शिवाजी हैरान थी विया, हैरान थी विया, भाई हे छा थी वियो? गुरुजी वटि आया, हुनजो मस्तक खणी करे। गुरुजी जे अखियुनि में आंसू। गुरुजी चवनि था ॾिस भाई शिवाजी, अञा तव्हां हिन ते कोई आरोप लॻायो, पहिरियों हिन जो भाव त सम्झो। मुख में पान हुयो ओॾी महिल, जेको मस्तक हुन कटे ॾिनो न सेवक बोले, उन में पान हुयो, उहो पान बि गुरुजी कढी करे खाधो। चओ हरे राम। चवनि था ॾिस, हाणे मां हिन जो झूठो न खावां त बाक़ी छा खावां? इन जो प्रेम त ॾिसो भाई, कि गुरु आज्ञा जे लाइ हिन पंहिंजो मस्तक ॾेई छॾियो। शिवाजी घबराइजी विया, चई गुरुजी अपराध थी वियो, ग़लती थी वई। हिन वीचारे पंहिंजा प्राण ॾेई छॾिया। समर्थ गुरु रामदास चयो चिंता न कयो भाई, अहिड़ा भक्त हमेशा अमर हूंदा आहिनि, तव्हां चिंता न कयो। गुरुजी हाणे छा कयूं? चई हिन जो मस्तक खणी वञो, जाते हिन जो धड़ आहे उते वञी करे रखो। वञी शिवाजी महाराज उते उन्हनि जो मस्तक रखियो, थोड़ो टेढ़ो रखी छॾियो, ग़लती सां टेढ़ो रखिजी वियो। गुरु जी कृपा कई, वो मस्तक वापसि जुड़ियो। प्रभु जो नाम जपियो, सीताराम सीताराम चयो, ऐं मस्तक वापसि जुड़ियो, थोड़ो टेढ़ो जुड़ियो।
कंहिं अची चयो साईं हे टेढ़ो जुड़ी वियो आहे, चई रण ॾियो टेढ़ो। माण्हू ॾिसंदा त इन टेढ़े मस्तक खे ॾिसी करे यादि कंदा कि इहो उहो ई मस्तक आहे, इहो उहो ई सेवक आहे जंहिं गुरु आज्ञा ते पंहिंजो शीश बि ॾिनो, सिर लाहे करे ॾिनो। चओ हरे राम। बोले अची प्रणाम कयो, गुरु जी गले सां लॻायो, चयो भाई तुंहिंजी सेवा परवान आहे, तुंहिंजी सेवा क़बूल आहे। चओ हरे राम। अहिड़ा बोला ही भगवान खे पाए वेंदा आहिनि, अहिड़ा बोला ही सतगुरनि खे भाइजी वेंदा आहिनि। चतुराई चालाकी जेके करण ईंदा आहिनि उहे पोइ ते रहिजी वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। बोला भाला सीधा सादा सरल उहो चरणनि जे पासे पहुची वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हिते दीवाना हलंदा, हिते मस्ताना हलंदा, हिते सियाणा न हलंदा। चओ हरे राम, है न। हिते केवल मस्ताना खपनि भगवान जा। भैया जी शार्प मेजर ॾाढो सुंदर भाव असां सां गॾु हाज़िरी लॻायो भाई। आख़िरी पंक्ति प्रेम सां भगवान बांके बिहारी जो सुंदर भजन। दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी के, दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी के, हाँ दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी के, दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी के, बांके बिहारी के कुंज 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 बिहारी। हाँ दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी के, दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी हाँ के, दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी के, दीवाने हम दीवाने प्यारे बांके बिहारी जी के हम हो गए, बिहारी जी के हम हो गए। हाँ भाई तव्हांखे हिकिड़ी लाइन चवाइणी अथव, बिहारी जी के हम हो गए। छा चवंदो? बिहारी यानी समझो था न भगवान के भाई, है न, ॿियो कंहिंखे न समझो। हाँ बिहारी जी के हम हो गए यानी बाके बिहारी जा असां थी वियासीं। बिहारी जी के हम हो गए, खुद से बेगाने हैं हुए तेरे दीवाने हैं। बिहारी जी के हम हो गए, 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 खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं, खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं, खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं, खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं। नैन हुए बेचैन हमारे जब से नैन निहारे हैं, नैन हुए बेचैन हमारे जब से नैन निहारे हैं। कोशिश कयो तव्हां भी चवायो है न, ॾाढा सुंदर सरल शब्द अथव। नैन हुए बेचैन हमारे जब से नैन निहारे हैं, नैन हुए बेचैन हमारे जब से नैन निहारे हैं, नैन हुए बेचैन हमारे जब से नैन निहारे हैं, नैन हुए बेचैन हमारे जब से नैन निहारे हैं। सांवली सूरत मोहनी मूरत पे अपना दिल हारे हैं, सांवली सूरत मोहनी मूरत पे अपना दिल हारे हैं, सांवली सूरत मोहनी मूरत पे अपना दिल हारे हैं, सांवली सूरत मोहनी मूरत पे अपना दिल हारे हैं। बिहारी जी के हम हो गए, 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 खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं, खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं, खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं, खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने बाके बिहारी लाल की जय हो।
मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। वही चो शब्द ध्यान दो भाई, तमा भी चवायो। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। मीठी सी मुस्कान तुम्हारी मेरे मन को भाई है। जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। हाँ, जब से देखी छवि तुम्हारी आंख मेरी भर आई है। न जाने कहाँ हम खो गए, न जाने कहाँ हम खो गए। न जाने कहाँ हम खो गए, न जाने कहाँ हम खो गए। खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं। खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने हैं। ओ बिहारी जी के हम हो गए, बिहारी जी के हम हो गए। ओ बिहारी जी के हम हो गए, बिहारी जी के हम हो गए। खुद से बेगाने हैं हम तेरे खुद से बेगाने हैं हम तेरे दीवाने। सभी गायो। दीवाने हम दीवाने प्यारे बाके बिहारी के। दीवाने हम दीवाने प्यारे बाके बिहारी के। दीवाने हम दीवाने प्यारे बाके बिहारी के। हम दीवाने प्यारे बाके बिहारी के। प्यारे बाके बिहारी के कुंज बिहारी के। 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 दीवाने हम दीवाने प्यारे बाके बिहारी के। दीवाने हम दीवाने प्यारे बाके बिहारी के। दीवाने हम दीवाने प्यारे बाके बिहारी हाँ, के। दीवाने हम दीवाने प्यारे बाके बिहारी के। हाणे राधा नाम संकीर्तन केवल 5 मिनट असां सां गॾु मिली करे प्रेम सां। राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। 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 जय राधा 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 राधा। राधा 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 राधा। श्री राधा 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 राधा। श्री राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। राधा 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 राधा। राधा 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 राधा। पेट कम करो। श्री राधा 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 राधा। श्री राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। आवाज नहीं अचे भाई। श्री राधा 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 राधा। मिली करे तारुन जी सेवा प्रेम सा। राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। राधा 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 राधा। राधा 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 राधा। श्री राधा 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 राधा। श्री राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। राधा 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 राधा। श्री राधा 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 राधा। जय राधा 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 राधा। कोई तो वारा भी गायो। श्री राधा 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 राधा। अंदर वाला राधा 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 राधा। सभई कोई रसना खाली न वने। राधा 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 राधा। श्री राधा 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 राधा। वाह वाह। हाणे मिली करे राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। जय राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। राधा श्री राधा श्री राधा श्री राधा। जय राधा 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 राधा
राधा राधा राधा श्री राधा श्री राधा श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की सद्गुरुदेव भगवान की भक्तों के भगवान की जय सत्य सनातन धर्म धर्म की जय आज के आनंद की जय भक्तों के भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल लाल की जय जय श्री राधे। नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय श्री कृष्ण। सात संगत जी असां कथा खे विराम था ॾियूं। इन 3 ॾींहंनि में काई बि भुल चुक थी हुजे पंहिंजो ॿार सम्झी बालक सम्झी क्षमा कंदा। प्रभु खे अरदास कंदा संतन जे चरणनि में भी अरदास की असांखे खूब भक्ति खूब सेवा मिले। इहे ई अरदास आहे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय।